प्यारा दोस्तों, साथियों, ॾिसंदड़ो ॿुधंदड़ो सभिनि दोस्तनि खे मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते भली कार चवां अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॾिसंदड़ो ॿुधंदड़ो सभिनि दोस्तनि खे सिक भरियो सलाम हुजे। दोस्तो, शहज़ादो धणवचूड़ो ऐं पहिरें जी कहाणी जारी सारी आहे। हिन कहाणी जो गुज़िरियल ॾींहुं असां तव्हांखे पहिरियों पार्ट ॿुधाए चुका आहियूं। हीउ ॿियो पार्ट तव्हांजे ख़िदमत में पेश ख़िदमत आहे। थी सघे थो त हिन कहाणी जी टीं बि पार्ट थी वञे, इन जे करे हिन कहाणी खे मुकमिल ॿुधंदा। हिन कहाणी जी असां प्लेलिस्ट बि ठाहे छॾी आहे। प्लेलिस्ट ते वञी हीअ कहाणी तव्हां मुकमिल ॿुधी सघो था। दोस्तो, गुज़िरियल पार्ट नंबर 1 में असां कहाणी खे हितां ख़तमु कयोसीं त शहज़ादो धणवचूड़ो गाबे जे पुछ में चंबिड़जी हीअ ॿई ॼणा अची ॿिए बादशाह में पहुता। इहो बि ज़िक्र असां गुज़िरियल पार्ट में करे चुका आहियूं। गुज़िरियल पार्ट में असां इहो बि ज़िक्र कयोसीं त शहज़ादे धणवचूड़े खे संदसि भाउ गाबे चयो त तूं हिते पियो घुम फिरी मौजू माणजां, सिर्फ़ु ओभर तरफ़ तूं घुम फिरजां, टिनि तरफ़ ओला ॾखिण उत्तर तरफ़ तूं भुलिजी बि न वञी। इहो बि असां ज़िक्र करे चुका आहियूं। पोइ शहज़ादे धणवचूड़े पंहिंजे भाउ गाबे जो चवणु न कयो। पंहिंजे भाउ गाबे जो चवणु न कयईं। हिन पहिरियों ॾखिण तरफ़ वियो। हीउ पहिरियों ॾखिण तरफ़ वियो। इहो बि ज़िक्र असां गुज़िरियल पार्ट में करे चुका आहियूं। जॾहिं शहज़ादो धणवचूड़ो ॾखिण तरफ़ वियो, हिकिड़े हंधि अची पहुतो। हीउ हिकिड़े हंधि अची पहुतो जिते सिरें जी पोख हुई। उन सिरें जी पोख जे भरिसां हिकिड़ो ख़ूबसूरत तलाउ हो, जेका परियुनि जो तलाउ हो। हीउ तलाउ तां हथु मुंहुं धोई पाणी पी कपर ते वेही रहियो। गुज़िरियल ॾींहुं असां कहाणी खे हितां ख़तमु कयोसीं ऐं अॼु कहाणी वरी हितां शुरू आहे त उन तलाउ में थोरे वक़्त खां पोइ परियुनि जी हिकु टोली तड़ करण लाइ अची उते लथी। उन सिरें जे पोख जे भरिसां जेको तलाउ हो, उते परियुनि जी टोली तड़ लाहिण लाइ अची उन तलाउ ते लथी, छाकाणि त उहा तलाउ परियुनि जी हुई। परियुनि जो हिन खे ॾिठो, हिकिड़े आदमज़ादे खे पंहिंजे तलाउ जे भरिसां ॾिठो, सो कावड़िजी पियूं। हिकिड़े चयो त हिन खे पिंड पाइणु कजे, ॿिए चयो त हिन खे असुलु मारे छॾिजे, टे चयोसि मारियोसि न, बाक़ी आउं हिन खे लासी गॾा थो बणाए छॾियां। उन चयो आउं हिन खे लासी गॾा थो बणाए छॾियां। उन खां पोइ परी कुझु पढ़ियो, अंतर मंतर काल कलंदर हिन इंसान खे लासी गॾा बणाए छॾनि। हाणे इहो त मां चवां थो, लेकिन परी जादुई कुझु जेके उनजो फंदु हो उहो पढ़ियो त यकदमि लासी गॾा थी पियो। शहज़ादो धणवचूड़ो हिकिड़ो लासी गॾा थी पियो। हीउ उन हालत में वापसि वरियो, लासी गॾा वारी हालत में शाम जो वापसि वरियो। शाम थी त गाबो बि आयो। शाम थी त गाबो बि हिन जो भाउ आयो। अची ॾिसे संदसि भाउ गॾा बणियो बीठो आहे। तंहिं ते केसि चयईं त तूं मुंहिंजो चयो न मञियो। पंहिंजे भाउ शहज़ादे धणवचूड़े खे गाबे चयो, तूं मुंहिंजो चयो न मञियो, हाणे आउं तोखे हिन शर्त सां इंसानु बणाईंदुसि, तूं वरी एॾां न वेंदे। आउं तोखे उन शर्त ते इंसानु बणाईंदुसि, तूं वरी एॾां न वेंदे। हिन क़बूलु कयो। उन खां पोइ गाबो कुझु पढ़ी हिन ते शुकारियो त वरी असुलु शिकिल में अची वियो, या असुलु इंसानी शिकिल में अची वियो। जंहिं ॾींहुं हिन खे परियनि गॾा बणायो, उन ॾींहुं परियनि मां हिकिड़े जी हुसन हमरा खे मोहे विधो। हाणे साईं आशिक़ पुट बि थी वियो। जॾहिं हिन हिकिड़े परी खे ॾिठो, सो हिन परी ते ई आशिक़ थी पियो, जंहिंजी यादि में हिन खे खाइणु पीअणु विसरी वियो। हाणे साईं आशिक़ पुट खे खाइणु पीअणु विसरी वियो ऐं ॾींहों ॾींहुं अबरो थींदो वियो। हिन जे भाउ गाबे सही कयो त हिन जी कंहिं सां नींहुं लॻी वई आहे। सो शहज़ादे धणवचूड़े खां उन जी हक़ीक़त पुछा कयईं। गाबे खे पक थी त मूं वारो भाउ आशिक़ पुट थी पियो आहे, सो कंहिं ते दिलि ॾेई वेठो आहे। सो हिन पंहिंजे भाउ धणवचूड़े खे पुछा कयईं। पंहिंजे भाउ धणवचूड़े खां पुछा कयईं, जंहिं ते ॿुधायुसि त अदा आउं उन ॾींहं खां परियुनि जे हिकिड़े अहिड़ी सुहिणी परी ॾिठुमि, जंहिंखे ॾिसण सां आउं दिलि फेराए वेठो आहियां। उन परी खे जॾहिं आउं उन तलाउ में ॾिठुमि त आउं उन सां दिलि फेराए वेठो आहियां। हाणे जे उहा परी मूंखे न मिलंदी त आउं मरी वेंदुसि।
धणवचूड़े जो उहो अहवालु ॿुधी गाबे चयो, चङो हाणे हीअं कर जो हिकिड़ी लठ खण, उन जे हिकिड़े पासे खे सन्हो करे चुंब ठाह। हिकिड़ो लठ खणी उन खे हिकिड़े पासे सन्हो करे चुंब बणाए छॾिजांइ। उहा खणी जिते उहे परियूं ईंदियूं आहिनि उन तलाउ ते लिकी वञी वेही रह। जॾहिं उहे परियूं वेझण लाइ उते अचनि, उन तलाउ ते अचनि ऐं कपिड़ा लाइ तलाउ में घड़नि, त तूं उतां निकिरी उन परी जे कपिड़नि ते चढ़ी वेही रहिजांइ। उन परी जे कपिड़नि ते चढ़ी वेही रहिजांइ जंहिंसां तुंहिंजी दिलि आहे। हीअ लठ उते खोड़े छॾिजांइ। हीअ लठ उन परी जे कपिड़नि जे भरिसां खोड़े छॾिजांइ। हुन परी जो जादू तो ते को बि असरु न कंदो ऐं परी अची तोसां मिलंदी ऐं परी जी जादू तो ते को बि असरु न कंदो। शहज़ादो धणवचूड़ो लठ ठाहे वञी तलाउ जे भरिसां लिकी वेही रहियो। थोरी देरि खां पोइ परियूं आयूं। उन सिरे जे पोक जे भरिसां जेको तलाउ हो, परियुनि जो तलाउ हो, उते परियूं आयूं ऐं कपिड़ा लाइ तलाउ में वञी घिड़ियूं। हीअ बि सही आशिक़ पुटु लठ खणी उन परी जे कपिड़नि ते चढ़ी लठ खोड़े वेही रहियो। परियुनि जो हिन खे ॾिठोसीं यकदमि तड़ तकड़ में पंहिंजा पंहिंजा कपिड़ा पाए वठी उॾामी वियूं। परियूं सभु उॾामी वियूं, बाक़ी हिन वारी परी रहिजी वई जंहिंसां हिन जी दिलि लॻल हो। परी शहज़ादे धणवचूड़े ते केतिरा ई जादू हलाया, पर हिन खे कुझु कोन थियो। परी लाचार थी हिन खे चयो, ए आदमज़ाद, तूं छो मूंखे तंग कयो आहे? तंहिं ते शहज़ादे धणवचूड़े खेसि चयो, परी तूं मूंसां शादी कर, न त आउं तोखे असुलु कोन छॾींदुसि। तूं मूंसां शादी कजांइ, न त आउं तोखे असुलु न छॾींदुसि। परी बि हिन जी हिमत ऐं बहादुरी ते मौत जी पई तंहिं शादी करणु क़बूलु कई। पोइ धणवचूड़े हिन खे कपिड़ा ॾिना। परी कपिड़ा पाए हिन सां गॾिजी अची पंहिंजे भाउ गाबे वटि पहुतो। ही ॿई ॼणा उथी अची पंहिंजे घर पहुता। शहज़ादो धणवचूड़े उन परी सां शादी करे ऐश आराम सां ज़िंदगी गुज़ारणु लॻो। हाणे साईं किन ॾींहंनि खां पोइ शहज़ादे धणवचूड़े खे वरी बि उहो ख़्यालु अची थियो। हिन खे वरी अची ख़्यालु थियो त हाणे हिकिड़े ॿिए तरफ़ वञी ॾिसां त आहे छा। सो हिकिड़े ॾींहुं हीउ ॿिए तरफ़ ॾांहुं रवानो थी वियो। हीउ होरींदो हकलींदो वञी जॾहिं घणो पंधु करे वियो, तॾहिं ॾिठईं त हिकिड़ो आलीशान महलात आहे। हिकिड़ो आलीशान महलात आहे, पर महलात में को दरवाज़ो ई कोन्हे। महलात में को दरी दरवाज़ो कोन्हे। हिन महलात जे चइने पासे घुमी ॾिठईं, लेकिन हिन खे को दरवाज़ो ॾिसण में कोन आयो। सो हैरानी परेशान थी वियो त आख़िर हिन महलात में कहिड़ी ॻाल्हि आहे जो हिन में न दरी आहे न दरवाज़ो आहे। उन जे भरिसां हिकिड़ो आलीशान बाग़ हो। हिकिड़ो आलीशान बाग़ हो। हीउ बाग़ अंदरि लिकी वञी वेही रहियो। थोरी देरि खां पोइ हिकिड़ो दे आयो। पहिरां त मींहुं बाग़ थियो, हिकु वॾो फुड़ वसियो। उन खां पोइ हिकिड़ो दे उते आयो। जॾहिं उन महलात जे दरवाज़े वटि पहुतो, दरवाज़ो त हिन खे को ॾिसण में कोन आयो। दे अहिड़े नमूने सां दरवाज़ो ठाहियो जो कंहिं इंसान खे ॾिसण में कोन आयो। तो दे जॾहिं आयो, उन भित जे हिकिड़े हंधि वञी हथु विधो त ऑटोमेटिकली हिकिड़ो दरवाज़ो उते ठही आयो। दे अंदरि घिड़ी पियो। हिन खे पक थी त दरवाज़ो इन हंधि आहे। हीउ हिकिड़ो महलात दे जो आहे। हिन खे उहा पक थी त हीउ महलात हिकिड़े दे जो आहे। सो जॾहिं दे वापसि वरियो, तॾहिं बि हिन बि वञी साॻे हंधि हथु रखियो त ऑटोमेटिकली उहो दरवाज़ो खुली आयो। हीउ अमरा अंदरि घिड़ी पियो। शहज़ादो धणवचूड़ो उन महलात जे अंदरि घिड़ी पियो। लंघी अंदरि वियो, वञी ॾिसे त हिकिड़ी ख़ूबसूरत परी वेठी आहे। उन आलीशान महलात में हिकिड़ी ख़ूबसूरत परी वेठी आहे। परी हिन खे ॾिसी चयो त ए आदमज़ाद, तूं हिते कीअं आयो आहीं? तूं हिते कीअं आयो आहीं? हिन चयो त तो लाइ आयो आहियां। शहज़ादे धणवचूड़े उन परी खे चयो, आउं तो लाइ आयो आहियां। जंहिं ते परी चयुसि, आउं हिकिड़े दे जे कब्ज़े में फाथल आहियां। आउं हिकिड़े ज़ालिम दे जे कब्ज़े में फाथल आहियां। जे उन खां मूंखे छॾाईं त पोइ आउं तुंहिंजी आहियां। शहज़ादो धणवचूड़ो उतां वापसि वरियो ऐं पंहिंजे घर पहुची रोइणी शिकिल करे वेही रहियो। हाणे साईं हीउ वरी आशिक़ पुटु थी पियो ऐं खाइण पीअण बि बंदि करे छॾियईं। संदसि ज़ाल परी उहो ॾिसी गाबे सां वञी अहवालु कयो। वञी हिन जे भाउ गाबे सां अहवालु कयईं। गाबे पंहिंजे भाउ खे चयो, अदा ख़ैर त आहे, तोखे वरी छा थी वियो आहे जो तूं पंहिंजो रोइणी शिकिल करे वेठो आहीं? हिन वरंदे ॾिनी तदा ख़ैर कहिड़ो आहे, पोइ सॼी हक़ीक़त करे ॿुधाईं।
हिनखे सॼी हक़ीक़त करे ॿुधायूं। अदा आऊं हिकिड़े ॿिए परी ते दिलि ॾेई वेठो आहियां। गाबे चयुसि, ॾिस आऊं तोखे झलियो बि त एॾां न वञ, पर तूं मुंहिंजो चवण ई न मञी, तूं मुंहिंजो चयो ई न मञी। हाणे वरी वञी मुसीबत में पियो आहीं, हाणे वरी वञी हिकिड़ी मुसीबत में पियो आहीं। आख़िर गाबे सोच वीचार करे हिन खे चयो, पंहिंजे भाउ शहज़ादे धणवचूड़े खे चई, अदा हाणे तूं को बि ॻणती न कर, उन मसइले खे बि ॾिसंदासीं। तूं रुगो उन परी खां ॿथिका का ताईं ज़ह जूं नोड़ियूं वठी अच। तूं पंहिंजे ज़ाल परी खां ॿथिका का ताईं ज़ह जूं नोड़ियूं वठी अच, त पोइ हली उन देह खे मारे उन जे चंबे मां उन परी खे आज़ादु कराए तोसां उन जी शादी करायूं। इहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। वरी बि उन परी वटि वियो, पंहिंजे ज़ाल परी वटि वियो, उन खां उहे शयूं वठी आयो। ॿिए ॾींहुं गाबे चयुसि, हाणे उहे कात हिननि नोड़ियुनि सां मुंहिंजे सिंगनि ते ॿधी छॾ। शहज़ादे उहे कात गाबे जे सिंगनि सां छिके ॿधी छॾिया। पोइ ॿई ॼणा ओॾां रवाना थिया। गाबो देह जे गस ते वञी वेठो ऐं शहज़ादो बि लिकी हिकिड़े पासे खां वेही रहियो। कुझु देरि खां पोइ देह जे अचण जी महिल थी। अवल त अची मींहुं वाग शुरू थियो। आख़िर मींहुं वाग बंदि थियो त देह आयो ऐं सिधो अची गाबे ते किरियो। हाणे सईं गाबे ऐं देह जी अची झेड़ो शुरू थियो। गाबे छा कयो जो पंहिंजो कंधु अहिड़े अटकल सां झले जो देह जे पेट में उहे कात घेड़ाया, जंहिं करे हीउ गाबे जे कंध ते अची किरी पियो। देह सिधो अची गाबे जे कंध ते किरी पियो ऐं गाबे जो कंधु क़ाबू थी पियो। छोकिरो जो शहज़ादो धणवचूड़ो बीठो हो, तंहिं यकदमि गाबे जे पुछ मां झले छिकी हिन जी कंधु ॿाहिरि कढियो। देह जो कंधु ॿाहिरि कढी अहिड़े तरह ही देह मारे उन परी वटि आया, जंहिंसां शहज़ादे धणवचूड़े जो दिलि लॻी वियो। परी हिननि सां गॾिजी हिननि जी जाइ ते आयो ऐं धणवचूड़े हिन सां शादी करे ज़िंदगी गुज़ारणु लॻो। हीउ ॾाढो ख़ुशि थी पंहिंजो ज़िंदगी गुज़ारणु लॻो। हाणे सईं थोरे घणनि ॾींहंनि खां पोइ शहज़ादे धणवचूड़े जा सभु ग़म लही पिया। शहज़ादे धणवचूड़े जंहिं ॿिनि परियुनि सां शादी कई, ॿिनि परियुनि जे शादी करण खां पोइ हिन जा सभु ग़म लही पिया। हिन खे वरी बि अची ख़्यालु थियो, हिन कंजर खे वरी बि अची ख़्यालु कयो त हाणे टे पासे वञी ॾिसां त आहे छा ऐं मुंहिंजे भाउ गाबे मूंखे मिना छो कई। इहो ख़्यालु करे हीउ टे पासे बि निकिरी पियो। उहे चवंदा आहिनि त गो खे खणे खुटी ॻोल्हे शिकारनि जी घर, गिदड़ खे जॾहिं मौत खणंदो आहे त उहो शहर जो रुख़ कंदो आहे। सो हिन कंजर खे बि खुटी कई। हीउ पंहिंजे भाउ गाबे जे मिना बावजूदि टे पासे निकिरी पियो। हिन सोचियो त वञी ॾिसां त आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे जो मुंहिंजे भाउ गाबे मूंखे मिना कई। कुझु पंधु कयईं, हिकिड़े हंधि अची ॾिसे त हिकिड़ो आलीशान शहरु लॻो पियो आहे। हिन गपल पंधु कई, हिकिड़े हंधि अची ॾिसे त हिकिड़ो आलीशान शहरु लॻो पियो आहे। हीउ शहर में वञी घुमी फिरी वरी पंहिंजे आस्थाने ते आयो। हिन शहर में घुमी फिरी खाई पी जॾहिं पंहिंजे आस्थाने ते आयो, शाम जो जॾहिं गाबो चरी मोटी आयो तॾहिं उनखे चयईं, पंहिंजे भाउ गाबे खे चयईं, अदा आऊं हिन टे पासे बि वञी ॾिसी चुको आहियां। ॾिठुमि त हिकिड़ो आलीशान शहरु लॻो पियो आहे। मूंखे ख़बर कोन्हे तूं मूंखे अलाए छो मिना कई, उते त रंग लॻा पिया आहिनि। हाणे असीं हिन जंगल में छो अची किरी पिया आहियूं? तंहिंखां बहितर आहे त सभु हली उन शहर में पंहिंजी जाइ ठाराए रहूं। गाबे हिन खे सम्झायो, अदा हिते आराम सां वेठा आहियूं, तूं उन ॻाल्हि तां लही वञ। हिते असां आराम सां वेठल आहियूं, तूं उन ॻाल्हि तां लही वञ, तोखे हिन ॻाल्हि जी का ख़बर कोन्हे। मगर शहज़ादो धणवचूड़ो ज़िद करे बीठो। हाणे हीउ ज़िद करे अची बीठो। आख़िर लाचार थी गाबे संदसि ॻाल्हि मञी। गाबे सोचियो त हाणे हीउ सफ़ा चिरियो ऐं पागल आहे, हाणे हिनखे ऐं वेही कहिड़ो ॻाल्हि सम्झायां। नेठि गाबो लाचार थी हिन जी ॻाल्हि मञी, उते पंहिंजूं जायूं ठाराए अची उन शहर में वेठा। हाणे सईं हिकिड़े ॾींहुं शहज़ादे धणवचूड़े गाबे खे चयो, पंहिंजे भाउ गाबे खे चयईं। धणवचूड़े चयो, अदा मुंहिंजी मर्ज़ी आहे त आउं हुन शहर जे बादशाह वटि वञी नौकिरी कयां। मुंहिंजी मर्ज़ी आहे त आउं हुन शहर जे बादशाह वटि वञी नौकिरी कयां, भला घर जो गाॾो भलंदो। गाबो तमामु ॾाहो हो, गाबो होशियार हो, तंहिं सोची वीचारे हिन खे जवाबु ॾिनो। पंहिंजे भाउ शहज़ादे धणवचूड़े खे गाबे चयो, अदा बादशाह जी नौकिरी तुंहिंजे वास्ते चङी न थींदी। हिन शहर जे बादशाह वटि तुंहिंजी नौकिरी तुंहिंजे वास्ते चङी न थींदी, ॿियो को धंधो धाड़ी कर। पर धणवचूड़े चयो त आउं नौकिरी कंदुसि त बादशाह जी न त न। लाचार गाबो चयुसि, अदा तुंहिंजी मर्ज़ी,
मां त तोखे मना कयां थो त बादशाह वटि नौकिरी न कर, जेकॾहिं तुंहिंजी ज़िद आहे त वधीक तुंहिंजी मर्ज़ी। ॿिए ॾींहुं शहज़ादो धणवचूड़े उन बादशाह वटि वियो, उन शहर जे बादशाह वटि वियो, जंहिं अहवाल वठण खां पोइ चयुसि, तूं कहिड़ो कमु कंदे? धणवचूड़ो सिधो उन बादशाह वटि वियो, बादशाह खे चयईं, आऊं फलाणे बादशाही खां आयो आहियां, मूंखे को नौकिरी ॾे। बादशाह सॼो अहवाल पुछण खां पोइ धणवचूड़े खे चयईं, तूं कहिड़ो कमु कंदे? हिन चयो, जेको मुश्किल कमु हूंदो उहो करे वेंदुसि। बादशाह हिन खे पाण वटि नौकिरी ॾिनी। शहज़ादो धणवचूड़ो उन शहर जे बादशाह वटि नौकिरी करणु लॻो। हाणे साईं हिकिड़े ॾींहुं हिकिड़े वज़ीर जी नज़र वञी धणवचूड़े जी जाइ में वेठल परनि ते पई। बादशाह जो हिकिड़ो वज़ीर घुमंदे फिरंदे जॾहिं शहज़ादे धणवचूड़े जे घर जे भरिसां लंघी उनजी नज़र जाइ में वेठल परनि ते पई। उन्हनि जो हुस्न ॾिसी हीउ हैरान थी वियो। वज़ीर जॾहिं परनि जो हुस्न ॾिठो सो हैरान थी वियो। यकदमि अची बादशाह सां हक़ीक़त कयईं। यकदमि अची बादशाह सां हक़ीक़त कयईं। बादशाह खे चयईं त बादशाह सलामत, फलाणो जेको नओं नौकर पाण रखियो आहे, उनजे घर में एॾियूं ख़ूबसूरत ज़ालूं वेठल आहिनि, जो राणियूं बि उन जे मट में सफ़ा खॼी जूं थुड़ूं लॻनि, एॾा ख़ूबसूरत राणियूं आहिनि। अची बादशाह जा कन भरणु लॻो। बादशाह जॾहिं उन्हनि जो हुस्न ॿुधो सो बादशाह हैरान थी वियो। बादशाह सफ़ा आशिक़ पुट ते कपिड़ा हलाइण लॻो, चवणु लॻो, हाणे वज़ीर अहिड़ी अटकल कजे जो उन्हनि ज़ालुनि सां आऊं शादी कयां। हाणे को अटकल ॿुधा त उन छोकिरे खे मारे उनजे ज़ालुनि सां शादी कयूं। वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, इहो त सफ़ा सवलो कमु आहे। फलाणे विलायत में हिकिड़ो नांग रहे थो जंहिंजे अखियुनि मां ऊला पिया निकिरंदा आहिनि। फलाणे विलायत में हिकु अहिड़ो ख़तरनाक वासिंग नांग रहे थो जंहिंजे अखियुनि मां ऊला पिया निकिरंदा आहिनि, ऐं कोई पंध ते जेकॾहिं फूक हणे त उनजी तव मां माण्हू सड़ी वञनि। वज़ीर ॿुधायो त बादशाह सलामत, उहो वासिंग नांग एॾो त ख़तरनाक आहे जो कोई पंध ते जेकॾहिं फूक हणे त उनजी तव मां माण्हू सड़ी वञनि। सो हिन छोकिरे खे हुकुम ॾियो, शहज़ादे धणवचूड़े खे हुकुम ॾियो त उन नांग जूं खलूं आणे ॾे। पोइ नांग ताणी पहुची बि न सघंदो ऐं अधु वाट ते मरी वेंदो, ऐं असीं उहे परियूं हथु करे वठंदासीं। हाणे जंहिं नांग जो इहे ॿुधाइनि था, उहो नांग दरअसल शहज़ादे धणवचूड़े जो भाउ लॻे, जंहिंजो ज़िक्र असां अॻे में करे चुका आहियूं त बादशाह जे हिकिड़े राणी नांग खे जनमु ॾिनो। सो वज़ीर जंहिं नांग जो ज़िक्र बादशाह खे ॿुधायो, उहो नांग शहज़ादे धणवचूड़े जो भाउ लॻे। हाणे साईं बादशाह खे उहा सलाह ॾाढी वणी। वज़ीर जी सलाह बादशाह खे ॾाढी वणी। सो हिन धणवचूड़े खे घुराए हुकुम ॾिनई। शहज़ादे धणवचूड़े खे घुराए हुकुम ॾिनई। शहज़ादे खे चयईं त मुंहिंजी राणी सख़्तु बीमार आहे, मुंहिंजी राणी सख़्तु बीमार आहे। हकीमनि तबीबनि वॾा वस कया आहिनि, लेकिन राणी ते को दवाई असरु नथो करे। हकीमनि ॿुधायो त फलाणे विलायत में हिकिड़ो वासिंग नांग रहंदो आहे, फलाणे विलायत में हिकिड़ो वासिंग नांग रहंदो आहे। उनजूं जेकॾहिं खलूं मिली वञनि त राणी जो इलाजु उन मां ठहंदो। हाणे आउं तोखे हुकुम ॾियां थो त फलाणे विलायत में वञी उन वासिंग नांग जूं खलूं आणे ॾे, त जीअं हकीम शहज़ादी जो इलाजु उन मां तयारु कनि, शहज़ादी जो दवा उन मां तयारु कनि। जेकॾहिं तूं न वेंदे त आउं तोखे जीअरे गॾा जे खल में सिबराए छॾींदुसि, तुंहिंजे खल में आउं बो विझराए छॾींदुसि। हाणे मुंहिंजो हुकुम आहे त फलाणे विलायत में वञी उन वासिंग नांग जूं खलूं आणे ॾे। धणवचूड़ो इहो ॿुधी हैरान थी वियो। बादशाह जो हुकुम ॿुधी हैरान थी वियो। हिन गुई जहिड़ो महांडो करे सिधो गाबे वटि आयो, सॼी ॻाल्हि गाबे खे करे ॿुधाईं। हाणे अॻिते शहज़ादे धणवचूड़े सां कहिड़ी वेदन थी, इन जो ज़िक्र सुभाणे कंदासीं। दिलि तो उमेदु कंदो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा, ऐं दिलि तो जेकॾहिं तव्हां असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते पहिरियों दफ़ा आया आहियो त असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब करे घंटे जे निशान खे हाल कंदा, त जीअं आईंदा तव्हांखे अहिड़नि मज़ेदार कहाणियुनि जो नोटिफिकेशन मिली सघे। ऐं दिलि तो जेकॾहिं तव्हां हिन कहाणी धणवचूड़े खे मुकमल ॿुधणु चाहियो था त असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते हिन कहाणी जी अलॻि प्लेलिस्ट बि ठहियलु आहे। प्लेलिस्ट ते वञी हीअ कहाणी तव्हां मुकमल ॿुधी सघो था। जेकॾहिं तव्हां हिन कहाणी जो पहिरियों पार्ट अञा ताईं न आहे ॿुधो त डिस्क्रिप्शन में प्लेलिस्ट जी लिंक बि ॾिनल आहे, उन ते क्लिक करे हिन कहाणी खे तव्हां मुकमल ॿुधी सघो था। दिलि तो मिलंदासीं नई पार्ट में। इन वक़्तु ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।